अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में ठाहियूं पिया केबेज ऐं कैरेट जो पराठो। हीउ मज़ेदार पराठो तमामु आसान आहे ऐं झटपट ठहण वारो आहे। अचो त पोइ ॾिसूं कीअं ठहंदो असांजो बंद गोभी ऐं गजर जो पराठो। इन जे लाइ हिकु बोल में मां कणिक जो अटो खयो आहे तक़रीबन 2 कप्स ऐं बेसण खयो आहे 2 टेबल स्पून। कैरम सीड्स यानी जाण मां विधी आहे 1/2 टीस्पून ऐं ड्राइड फेनुग्रीक लीव्स मेथीअ जा पत्ता विधा आहिनि 1 टेबल स्पून, जेके कसूरी मेथी बि चयो वेंदो आहे। सॉल्ट मां एड थी कयां 1/4 टीस्पून। ड्राइड मैंगो पाउडर अम्बचूर पाउडर आहे 1 टीस्पून। कोरिएंडर पाउडर सुकनि धाणनि जो पाउडर 1 टीस्पून। गजर मां कद्दूकश करे रखी छॾी हुई पहिरियों खां ई, त गजर मां एड पई कयां 1/2 कप ऐं हिते मां वटि चॉप्ड बंद गोभी आहे 2 कप्स। सावा धाणा एड थी कयां 2 टेबल स्पून ऐं जिंजर पाउडर अदरक जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। गार्लिक पाउडर 1/2 टीस्पून। ऑयल आहे तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून। ये सभु शयूं विझी करे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। ऐं हाणे मां एड कंदमि रेड चिली पाउडर ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर 1 टीस्पून। रेड चिली पाउडर विझण खां पोइ वरी सही सां हिकु दफ़ो मिक्स करे ऐं हाणे असां इहो अटो ॻोहींदासीं नीम गरम पाणी सां। तव्हां आहिस्ता आहिस्ता नीम गरम पाणी विझंदा वञो ऐं अटे खे ॻोहींदा वञो। अटो न वधीक सख़्तु हुजे ऐं न ई घणो नरम हुजे, बिल्कुलु जीअं नॉर्मल हूंदो आहे अटो सॉफ्ट हुजे, जो आराम सां तव्हांजो पराठो वेलजी वञे। फ्रेंड्स, असांजो अटो ॻोहिजी वियो आहे, त हाणे मां हिनखे तक़रीबन 10 खां 15 मिंटनि जे लाइ ईअं रखे छॾींदमि। तव्हां चाहियो त रूम टेम्परेचर ते रखे छॾियो अगरि सर्दियूं आहिनि, न त तव्हां रेफ्रिजरेट बि करे सघो था। जी फ्रेंड्स, 10 खां 15 मिंटनि ताईं अटे खे असां ईअं रखे छॾियो हुयो ऐं हाणे असां पंहिंजो पराठो पचाइण लॻा आहियूं। मां खयो आहे हिकिड़ो मीडियम साइज़ जो पेड़ो ऐं उनखे वेलींदासीं। पराठो वेलण खां पोइ मां पहिरियां खां गरम तए ते पराठो पचाईंदमि। घी विझंदासीं तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून जे क़रीब ऐं घी विझी करे चङी तरह सां फैलाए छॾिणो आहे ॿिन्ही साइड्स ते। तव्हां चाहियो त तेल बि यूज़ करे सघो था या पोइ बटर, अगरि तव्हां पसंदि कंदा हो त बटर यूज़ करे सघो था। जी फ्रेंड्स, असांखे पराठे खे पचाइणो आहे तक़रीबन 1 खां 2 मिंटनि ताईं, जेसि ताईं पराठो असांजो गोल्डन ऐं क्रिस्पी न थी वञे। जी त फ्रेंड्स, असांजो पराठो जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त सही सां पची वियो आहे, गोल्डन ऐं क्रिस्पी थी वियो आहे। त हाणे मां हिनखे डिश आउट कंदमि। आई होप तव्हांखे जी रेसिपी ज़रूरु पसंदि ईंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। मां इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात कंदमि हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।